साईं इस्लाम में सलाम ॾियण जो तरीक़ो कीअं आहे। मसलन तौर तमामु घणा माण्हू चवंदा आहिनि अस्सलामु अलैकुम या अली मदद, सही आहे या न। साईं इस्लाम में फ़र्स्ट तरीक़ो इस्लाम में सलाम ॾियण जो अल्लाह जे नबी खां जेको साबित आहे अस्सलामु अलैकुम, हिकु रिवायत अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, ॿी रिवायत अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हे टी रिवायत अल्लाह जे नबी का सलाम इहो ई रिवायत आहे। कॾहिं बि अल्लाह जे नबी कंहिं सहाबी कंहिं ताबाइन या ताबाइन खां हेठि सिलसिलो जेको हलियो आहे कंहिं बि उन सलाम जे अंदरि इहो पेश न कयो आहे अस्सलामु अलैकुम या अली मदद। हे शिरकी अल्फाज़ आहे, हे शिरकी अल्फाज़ आहे। त मदद सिर्फ़ु अल्लाह कंदो आहे। मदद केरु कंदो आहे? अल्लाह कंदो आहे। अल्लाह खां सवाइ कोई बि मदद न करे सघंदो आहे। हे अल्लाह ताला क़ुरान हकीम में जेको दर्शो आहे, सॼो क़ुरान ईअं ई आहे। पूरे क़ुरान जे अंदरि अल्लाह ताला इहो फरमायो त मदद मां कंदो आहे, मां खां अलावा कोई बि जेको मदद न कंदो आहे। त सलाम जो बहितर जेको तरीक़ो इस्लाम जे अंदरि जेको आहे न उहो इहो आहे अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इहो सलाम जेको आहे इस्लाम खां हदीसुनि खां साबित आहे। बाक़ी अस्सलामु अलैकुम या अली मदद कंहिं क़िस्म जो इहो साबित न आहे। वञी करे तहक़ीक़ ॿिए हंधि किथे वठो।